अॼु मां इन टॉपिक ते ॻाल्हाईंदमि त मामा जे बारे में काफ़ी न्यूज़ हली रही आहे त मामा जी डेथ थी वई आहे ऐं काफ़ी सीनियर माण्हू जिन जे बारे में सोचे नथा सघूं उहे बि अहिड़ा कमेंट पास था कनि ऐं जेको असां पोस्ट खे अॻिते वधाइनि था। पर मामा हींअर मूंसां गॾु वेठो आहे। असां ग़रीब इहो जेको मामा जी शूटिंग आहे ड्रामो आहे उनजी रिकॉर्डिंग ते वेठा आहियूं। मामा खे अलाह साईं हयाती ॾिए, मामा बचड़ी वाला अलाह साईं मामा जो सायो उन्हनि जे बचनि ते बरक़रार रखे। मामा तव्हां हिन बारे में छा चवंदो जेका तव्हांजे बारे में फेक न्यूज़ हली रही आहे हिन महिल? पहिरीं ॻाल्हि त अॼु जेको ॾींहुं आहे, अॼु जेका तारीख़ आहे उनखे मद्देनज़र रखंदो त वरी जेका मुंहिंजी पोस्ट हली आहे मुंहिंजे बारे में, मौत त बराक आहे, जंहिं इंसान खे तव्हां दुनिया छॾणी हूंदी त ज़रूरु छॾींदो, पर जंहिं बि दोस्त जंहिं बि अहिड़े क़िस्म जो को अमल कयो आहे त इंतिहाई हिकिड़ो दुख भरियो लम्हो पैदा करे छॾियो त हर माण्हू सिंध जो जेको मूंसां प्यारु करे थो, जेके अदब जेके फ़न फ़िक्र जा माण्हू आहिनि, जेके सिंध जा आम माण्हू आहिनि, जेके सॼी दुनिया में सिंधी ॿोली सम्झनि था ॻाल्हाइनि था, उन्हनि खे इंतिहाई इन ॻाल्हि जो सदमो रसियो आहे। हुनखे इहा ख़बर कान्हे का त मुंहिंजे घर वारनि सां मुंहिंजे बचनि सां उन लम्हे कहिड़ी गुज़री हूंदी, उनखे केतिरी तकलीफ़ थी हूंदी। इंतिहाई अफ़सोस आहे चवणो थो पए त मुंहिंजा दोस्त दुश्मनियूं या अहिड़े क़िस्म जो साड़ या हसद इन तरीक़े सां न पाइणो आहे, या सोशल मीडिया जो अहिड़े क़िस्म जो इस्तेमालु करणु इहो बि गुनाह आहे, ॾोह आहे। ऐं हाणे आउं कोशिशि कंदुसि इहा जंहिं बि पोस्ट रखी आहे उनखे सज़ा मिले, इहा मुंहिंजी कोशिशि रहंदी। ऐं सिंध जे तमामु मोतबर हल्कनि MNA MPS वॾनि कामूरनि ऑफिसरनि असांजे पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ जिन जे दोस्तनि मूंसां ॻाल्हायो आहे उन्हनि मूंखे चयो आहे त तूं रुॻो हिकु दफ़ो इहा ॻाल्हि वाज़े करण लाइ असांखे चओ त असीं हाज़िर आहियूं। ऐं इनशाला असीं उन माण्हू जी ॻोल्हा कंदासीं जंहिं अहिड़े क़िस्म जी ग़लती कई आहे, मुंहिंजे दोस्तनि खे, अहबाबनि खे, मुंहिंजे यारनि खे, परस्तारनि खे उन तकलीफ़ पहुचाई आहे, सिंध जे माण्हुनि खे तकलीफ़ पहुचाई आहे। शायदि हू पाण इंसानु न आहे, उहो हैवान आहे, को शैतान आहे। इनशाला अहिड़े क़िस्म जी हरकत बंदि कराइण जे लाइ मां कोशिशि वठंदुसि ऐं कंहिं बि क़िस्म जी को बि अहिड़े क़िस्म जी हरकत न कंदो। अताला न्याज़ी जे लाइ, असद कुरैशी जे लाइ, मुमताज़ मौला जे लाइ, कुझु वक़्तु अॻु निगहत नाज़ जे लाइ, ईअं खोड़ सातरा माण्हू असांजा दोस्त आहिनि जिन अहिड़े क़िस्म जी पोस्टूं छॾनि था। इनशाला पंहिंजी कोशिशि जारी रहंदी। अलाह से मूंखे हयाती ॾिनी आहे, मां मश्करनि जे सेट ते मौजूदु आहियां जेको मुंहिंजो ड्रामो सन TV ते हले थो। हिते सभई आर्टिस्ट ईद जे ड्रामे करण लाइ आहिनि ऐं उन्हनि ई ॾींहंनि खां जिन ॾींहंनि में पोस्ट हली आहे त आर्टिस्ट मूंसां गॾु आहिनि। तव्हां सभिनी जी महिरबानी ऐं मां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि पंहिंजे ॿारनि ते महिरबानी करे इहा जेका पोस्ट आहे हिनखे अॻिते न माणियो, बल्कि हिनखे निधियो रिपोर्ट कनि। हा, हिनखे रिपोर्ट कयो त अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का। ऐं मामा लाल वाक़ई ज़िंदा आहे ऐं मां त तव्हांजे साम्हूं ज़िंदा आहियां। वॾी महिरबानी जी। ऐं मुंहिंजी बि सभिनीनि खे इहा ई अपील आहे त अहिड़ी तव्हांजे साम्हूं कोई बि पोस्ट अचे थी त प्लीज़ उनखे रिपोर्ट कयो त जीअं जेके बि इन खे पोस्ट खे अॻिते वधाइनि था उन्हनि जी ID ब्लॉक थी वञे ऐं इहा रिपोर्ट थी वञे त ॿीहर काई बि अहिड़ी अफ़वाह न हलाइनि, छो त असांजा सीनियर अदाकार सभु आहिनि जंहिंजे बारे में इहा न्यूज़ काफ़ी दफ़ो हली चुकी आहे। त महिरबानी करे तव्हां इहा वीडियो बि अॻिते फॉरवर्ड कंदा। थैंक यू।